सोरठ राय ॾियाज ही असांजी लोक कहाणी आहे जेका पीतम वरियाणीअ पंहिंजे लफ़्ज़नि में लिखी आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई घोट सिंध जे 7 सूरमियुनि जूं कहाणियूं पंहिंजे कलाम में लिखियूं आहिनि। हीअ सोरठ राय ॾियाज उन्हनि मां हिकु आहे। कंहिं ज़माने में जूनागढ़ में राजा राय ॾियाज राॼ कंदो हो। खेसि हिकिड़ी बे औलाद भेण हुई। औलाद लाइ ॾाढियूं सुखाऊं बासियूं हुआईं, पर को बि फ़र्क़ु कोन पियो हो। आख़िर हिकिड़े फ़क़ीर दुआ कयसि, तोखे पुटु त ॼमंदो, पर वॾो थी तुंहिंजे भाउ राय ॾियाज जो सिर वढींदो। हुन चयो त अहिड़ो पुटु ई घोरियो जो भाणम जो सिर खणे। पर फ़क़ीर जी दुआ अघाणी ऐं खेसि 9 महीने हिकु पुटु ॼाओ। फ़क़ीर जो चवणु यादि करे हुन दिलि ते पथर रखी उन बालिक खे संदूक में बंदि कराए दरिया में लोढ़ाए छॾियो। संदूक लुढ़ंदी लुढ़ंदी अची राजा अनीराय जे मुल्क में निकिती। डामी नाले हिकिड़ो चारण ऐं संदसि ज़ाल नदीअ ते पाणी भरण विया हुआ। उन्हनि खे संदूक मिली। खोले ॾिठऊं त मंझसि हिकु ॿारु पियो हो। उन खे खणी वञी पालियाऊं। नालो रखियाऊंसि बीजल, जल जी सौगात। बीजल अॼु नंढो सुभां वॾो। नेठि जॾहिं सामाणो त माइटनि जा ढोर झंग में चारण लाइ वठी वेंदो हो। हू साज़ वॼाइण बि ॼाणंदो हो। उन झंग में कंहिं माण्हूअ हरण खे मारे संदसि गोश्त खाई आंडा वण ते खणी फिटा कया हुआ। जॾहिं बि ॾखण जी हवा लॻंदी हुई त उन्हनि सुकल आंडनि मां अहिड़ो त मधुर आवाज़ निकिरंदो हो जो झंग जा सभई जानवर उते अची कंध झुकाए ॿुधंदा हुआ ऐं आवाज़ बंदि थींदो हो त वापसि हलिया वेंदा हुआ। हिकिड़े ॾींहुं बीजल उहो मधुर आवाज़ ॿुधो ऐं सही कयईं त इहो अचरज वण ते टंगियल आंडनि में हो। यकदमि आंडा लाहे उन्हनि मां तंदूं ठाहे पंहिंजे चंग यानी सुरंदे ते चाढ़ियईं। जॾहिं ग़ज़ कढी चंग वॼाइण लॻो त झंग जा मिरी मिरूं ऐं पखी अची संदसि चौधारी मिलिया। बीजल उन्हनि मां 2-4 हरण पकड़े घर आयो। अहिड़ीअ तरह हू हर रोज़ शिकार करे पंहिंजो ऐं माइटनि जो पेट पालींदो हो। संदसि सुरंदे जी साख हंधे माॻे पखिड़िजी वई। माइटनि बि पुट खे खटंदो कमाईंदो ॾिठो त खाटाऊ पुटु सम्झी संदसि शादी कराए छॾी। जूनागढ़ जे भरिसां हिकु रियासत जो राजा हो अनीराय। जंहिं वक़्तु बीजल ॼाओ हो उन वक़्तु राजा अनीराय खे बि हिकु धीउ ॼाई हुई। खेसि 60 धीअरूं अॻ में ई हुयूं। इन करे उन खे संदूक में विझी नदीअ में लोढ़ाए छॾियईं। संदूक लुढ़ंदी लुढ़ंदी वञी राय ॾियाज जे मुल्क में पहुती, जिते रत्नो कुंभार मिटी खणण लाइ आयल हो। उहा पेती अची रत्ने खे हथ लॻी। बालकीअ जो नालो रखियईं सोरठ। जॾहिं सोरठ सामाणी त संदसि सूंहं जी हाक चौधारी पखिड़िजी वई। जूनागढ़ जे रत्ने कुंभार जो रस्तो राजा अनीराय सां बि हो। अनीराय संदसि ठिकर जा थांव बेहद पसंदि कंदो हो। जॾहिं अनीराय सोरठ जे सूंहं जी वाखाण ॿुधी त हुन रत्ने खां सोरठ जो संग घुरियो, जो रत्ने ख़ुशीअ सां क़बूलियो। मुहूर्त कढाराए शुभ घड़ीअ में मञत सबराए जूनागढ़ खां उहो हलियो अनीराय जे देस ॾांहुं। शहर में धाम धूम सां पे लंघियो त जूनागढ़ जे राजा राय ॾियाज जी नज़र वञी उते पई। पुछा करण ते मालूम थियुसि त रत्नो कुंभार पंहिंजे धर्म जी धीउ सोरठ जी शादी अनीराय सां कराइण पिए वियो। इहो ॿुधी ॾाढा हार लॻसि ऐं पॼिरजी वियो।
रतने खे घुराए धमाल कढियईं। पोइ त ज़ोरीअ सोरठ खे आणे पंहिंजे महल में विहारियईं। अनीराय खे ख़बर पई त तपी बाहि थी वियो। वॾो लश्कर वठी जूनागढ़ ते हमलो कयईं। पूरा 12 महीना किले खे घेरो विझी वेठो हो, पर दाल कान ॻरियसि। सो निराश थी वापसि मोटी वियो ऐं हीरनि जवाहरनि जो थाल भराए सॼे मुल्क में ढंढोरो ॾियारियईं। जेको राय ॾियाज जो सिर वढे ईंदो उनखे ही थाल मिलंदो ऐं पिण ॿियो जेकी घुरंदो उहो बि मिलंदुसि। बीजल जी जोइ हीरनि जवाहरनि ते हिरखजी थाल वठी रखियो ऐं चयईं, मुंहिंजो क़ाबिल कलाकार मुड़ुसु बीजल पाणी राय ॾियाच जो सिर वढे ईंदो, इहा ख़ातिरी अथमि। बीजल जॾहिं घर मोटियो त ज़ाल जी ॻाल्हि ॿुधी तपी बाहि थी वियो ऐं खेसि ॾाढियूं दॿूं कढियईं। पर हाणे इनकार थो करे त राजा खेसि जण बचे नास कराए छॾे हा। इन करे लाचार सुरंदो सिंगारे हलियो जूनागढ़ ॾांहुं। उते पहुची किले जे ॿाहिरां चंग यानी सुरंदो कढी वेठो वॼाइण। सॼी राति सुरंदो वॼाईंदो रहियो। महले आयो मङणो साज़ खणी सुरंदो, सिर जी सदा सुर में घूर हणी घुरंदो। राजा राय ॾियाज रंग महल में संदसि साज़ जो आलाप ॿुधो त वधी अची महल जे दरीअ मां चयईंसि, मंगणहार घुर जेको घुरणो हुजई। पर बीजल चयसि त राजा मूंखे तोसां को ॻुझ सलणो आहे, मथे अचण जी इजाज़त ॾी त अची हाल ओड़ियां। राय ॾियाज चारण खे चौडोल में विहारे मथे घुरायो। बीजल मथे पहुची नखी कुछो नखी पुछो सुरंदो कढी वॼाइण वेही रहियो। राय ॾियाच जो मन मोहे विधईं। हू खेसि तरह तरह जा इनाम अचण लॻो। पर बीजल चयुसि त राजा, मूं तुंहिंजी सखावत जी हाक ॿुधी आहे, इन करे वॾी उमेद रखी तो वटि आयो आहियां ऐं वठी अहिड़ो त साज़ वॼायई जो राजा वजूद में अची वियो। राय ॾियाज जे अंदर में अजीब रोशनी जागी जो बीजल संदसि दिलि में रूहानी नूर जाॻाए खेसि काइमी सुख सौंपियो। राजा वधीक चयो, ऐं मंगता घुर जेको घुरणो अथई, धन दौलत हीरा जवाहर जेकी खपई सो घुर। बीजल वराणियो, ॿिया दर ॾेई बन आयसि तुंहिंजे दर, सुहारा सोरठ वर का मुंहिंजी कर, भला भेरीअ भर पालो पांद पीनार जो। राजा सुरंदे जे सुर ते मुग्ध थी खेसि चयो, तुंहिंजे सुरंदे मथां सभु कुझु कुर्बान, चओ तोखे छा खपे। महले आयो मङणो खणी साज़ सिरी, लॻी तंद तनबीर जी पिया कोट किरी, सिसी तंहिं सुल्तान खां अची घोट घुरी। जेकॾहिं तूं पंहिंजे शरीर जो सिंगार सिर ॾीं त मां राज़ी थींदुसि। राजा खे ॾाढो अचरज लॻो, घणा मथा मुना आहिनि त बीजल संदसि सिर बदिरां ॿियो कुझु घुरे। पर चारण त हिक ते थी बीठो हो। मंत्रियुनि ऐं ॿियनि राजाई कुटुंब जे माण्हुनि वेंदे सोरठ ख़ुदि मंगते चारण खे सम्झायो ऐं मिनथू कयईं त इन ॻाल्हि तां लही वञ। राजपाट तख़्त ताज वग़ैरह ॿियो जेकी घुरणो हुजई सो घुर। ज़ार ज़ार रोई बीजल खे ॾीलायईं, पर बीजल चयो त राजा मूंखे वचन ॾिनो आहे, उहो खेसि पारण घुरिजे। मूंखे सुहारे सिर खां सवाइ कुझु बि न खपे। आख़िर सखी राजा संदसि चवण मञी पंहिंजो सिर वढे चारण खे ॾिनो। उन खां अॻु में चयो त
मथे उते मुंहिंजे जे कोड़ीअ हूं कपार त वारियो वारियो वढिया सिसीअ खां सवार तपण तंद तवार मुंहां मथां मंगणा घोरियां लख लतीफ़ चए तुंहिंजे कदमनि तां कुर्बान मथे ही मिज़मान हली आ तूं हित ॾियण वॾ सिर थी सरहो मकी आव मॻाव जाजक तो मथाव मुल्क मिरियो ई घोरियां जॾहिं राजा सिर वढे ॾिनो तॾहिं जूनागढ़ में हाहाकार मची वई गुल छिनो गिरनार जो पटण थियूं पिटीन सैसे सोरठ जहरियूं उभियूं ओसारीन चोटा चारण हथ में सिर सींगारियो ॾियनि नारियूं नाॾ करीन राजा रात रम गयो हिन हादसे जी ख़बर बाहि वांगिया जल्दी चौधारी हुली वई अनीराय जे ऐलान मूजिब बीजल राजा अनीराय वटि पहुतो ऐं राय ॾियाच जो सिर थालीअ में आणे अची अॻियां रखियईंसि राजा अनीराव परियां ई ॾहर ॾेई चयोसि कमीना जॾहिं तूं हेरे सखा जे साहिब मां बि कोन डरे त असांजो कहिड़ो हाल कंदे इन करे असांजे मुल्क मां यकदमि निकिरी वञ इहो ॿुधी बीजल खे बेहद सदमो पहुतो हुन खूब पछतायो खेसि विवेक जा वढ पवण लॻा हू बेहद दुखी थियो दुख ऐं पछताव कारण हू मतवालनि वांगुरु डोड़ंदो वापसि जूनागढ़ वियो उते बाहि जा मच पे ॿरिया जिन में सोरठ पंहिंजे पति राय ॾियाच जो धर गोद में रखी सती पे थी सॼो राज रोदन मचाए रहियो हो इहो दृश्य ॾिसी हू ज़ार ज़ार रोअण लॻो पछताव जा ॻोढ़ा ॻाड़े हू बि आग में टिपी पियो सोरठ मुई सुख थियो खीमा हया खंघार थियो राग रूप सो लॻी तंद तवार सो ढटे पटे पार बसो राजा राज़ी थियो दुख ऐं रोदन जो कारण हुआ सोरठ राय ॾियाच ऐं बीजल हू टेई जली ख़ाक थिया बीजल जी ज़ाल जंहिं मणी ऐं पैसनि खे ॾिसी राय ॾियाच जे सिर कटण जो पतीअ पारां वाइदो कयो सा अहिड़ो लाइक़ु पति विञाए विधवा थी ऐं भिटकण पछताइण लॻी अनिराय जंहिं हसद विचां बीजल खे कमु सौंपियो सो बि राय ॾियाच जहिड़े सखी राजा जो सिर ॾिसी ऐं सोरठ जे चिखिया ते चढ़ण जो ॿुधी बेहद दुखी थियो हिते बीजल कलाकार जी कला ऐं राजा राय ॾियाच जी सखावत सोरठ जी ख़ामोशी त्याग ऐं दर्द ऐं हिकु लोभी औरत जो हीरनि जवाहरनि जो मोह ऐं उन जो नतीजो ऐं जूनागढ़ जे जनता जे राय ॾियाच ॾांहुं हमदर्दी ऐं रोदन ॾेखारियल आहे हीअ कहाणी असांजी लोक कहाणी आहे हिन बाबति नौजवाननि खे ॼाण हुजणु ज़रूरी आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई घोट असां सभिनी जे लाइ हीअ कहाणी पंहिंजे कलामनि में यानी शाइरीअ में कई जेका तव्हां सभिनी लाइ प्रीतम वरियाणीअ लिखी हिकु कहाणीअ जे रूप में ऐं तव्हां ॿुधी रहिया हुआ आशा चांद जे आवाज़ में